दुरंगी छोड़ यकरंग हो जा। ढाड़ेलो मुसलमान थियो था तो चंगी तरह मुसलमान थियो न। सीमा जखराणी ते तहांजो ईमान जीअं सीमा जखराणी जो, जीअं सीमा जखराणी जो इहो बि मुअम्मो केर माई अज ॾींहं ताईं उन जो पीउ ज़ाहिर छो नाहे थियो, अज ॾींहं ताईं उन जा भाइर छो ज़ाहिर न आहिनि थिया, उन जो मुड़ुस सऊदी अरब मां कीअं ज़ाहिर थियो, इन माई पासपोर्ट कीअं ठाराया, रियासत जे नक जे हेठां इनके दुबई जी वीजा कीअं मिली, नेपाल जी वीजा कीअं मिली, ऐं चइनि ॿारनि समेत इन माई खे हिंदुस्तान जी अदालत कीअं आज़ाद कयो। मां सवाल पुछण थो चाहियां त तव्हां रोज़ बरोज़ तो पिया त सिंध में ज्यादती आ, सिंध में ज़ुल्म आ, सिंध में हिंदुनि जो न्याणियुनि खे ज़बरदस्ती कलमो पढ़ायो पियो वञे, जेका कल ताईं हिंदुनि जे न्याणियुनि जे कलमे पढ़ण ते रड़ियूं कनि पिया, अॼु उहे गूंगा शैतान छो बणिया बीठा आहिनि। सीमा जखराणी जे मामले ते उन्हनि जी ज़बान छो नथी भरे, उहे काथे मोल आहिनि। मूंसां मिलिया आहिनि त साईं तव्हां हिंदुनि जे न्याणियुनि जे हवाले सां आवाज़ नथा उथारियो। मां उन्हनि खे चयो त हिंदुनि जी न्याणी घणनि ॾींहंनि खां पोइ थी घरों वञे, को साल में हिकिड़ो केस, को 6 महीननि में हिकिड़ो केस। नौजवानों तवज्जो सां ॿुधो था मुंहिंजी गुफ्तगू। साल में को हिकिड़ो केस, 6 महीननि में को हिकिड़ो केस। का हिंदू नारी कंहिं दरगाह ते वञी कलमो पढ़ी ऐं अदालत में वञी कंहिं नौजवान सां परणो कयो। मां चयो 6 महीननि में साल में का हिंदुनि जी छोकिरी घरां वञे थी त बाहिबरी थी वञे त साईं ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, हिंदू गैर महफूज़ थी विया, हिंदुनि जूं न्याणियूं गैर महफूज़ थी वयूं, ज़बरदस्ती जो कलमो पढ़ायो वियो। इन अमल खे रोकणु घुर्जे। त मां चयो सिर्फ़ हिंदुनि जी न्याणी छो, हलो मूंसां गॾु सुभाणे शिकारपुर जे सेशन कोर्ट में था हलो, हलो सुभाणे जेकबाबाद जे सेशन कोर्ट में था हलो, हलो सुभाणे लारकाणी ऐं कंबर ऐं सखर ऐं घोटकी जे सेशन कोर्ट में था हलो। रोज़ानो का न का न्याणी कंहिं न कंहिं कोर्ट में पंहिंजे पीउ ऐं माउ जे इज़त जो जनाज़ो पढ़ी उन्हनि जो नक वठी कंहिं न कंहिं छोरे सां भॻी बीठी आहे। रोज़ हर अदालत 5 8 10 12 न्याणियुनि जो निकाह कबूल थी करे। रोज़ उहा न्याणी कंहिंखे नथी नज़रे, उहा घरों वञे थी, उहा कंहिंजी न्याणी कोन्हे। मां चयो त कानून साज़ी करणी आहे त अचो सिंध में मजमूई तौर ते कानून साज़ी कयो त घरां निकिरंदड़ न्याणी उहा देवबंदी जी हुजे, उहा बरेलवी जी हुजे, उहा शीए जी हुजे, उहा मुख़ल्लिद ऐं गैर मुख़ल्लिद जी हुजे, उहा हिंदूअ जी हुजे, उहा सिख जी हुजे, उहा मेंघवाड़ जी हुजे, उहा मारवाड़ीअ जी हुजे, अदालत उन न्याणीअ जो पीउ जे इजाज़त खां सवा निकाह कबूल न कंदी। मूंसां कंहिं बि सहमत न कयो। छो हिंदूअ जी धीउ थी आहे, बाक़ी मुसलमान जी धीउ उनखे सूरतीअ में मिली आहे जो उहा पीउ जी इज़त जो जनाज़ो पढ़े त पढ़े, का परवाह न आहे। हिंदूअ जी न्याणी निकिरे त तव्हांखे तकलीफ़ आहे। कयो कानून साज़ी त का बि न्याणी घरां निकिरंदी अदालत उनजो निकाह कबूल न कंदी पीउ जी मर्ज़ीअ खां सवा। वली शरीयत में वली आहे न। अबा रोज़ न्याणियूं घरां भजन थियूं या न थियूं? भजन ॻाल्हायो बाबा। रोज़ न्याणियूं पीउ माउ जे इज़त जो जनाज़ो पढ़नि थियूं या न थियूं पढ़नि? पोइ उन ते माण्हू गूंगा शैतान छो आहिनि? रुगो हिंदुनि जी न्याणियुनि जी इज़त छो थी नज़र अचे? कंहिं देवबंदी, कंहिं बरेलवी, कंहिं शीए, कंहिं मुख़ल्लिद गैर मुख़ल्लिद जी न्याणी जी इज़त कोन्हे। लेकिन हिंदुनि जे न्याणी जे भॼण ते, हिंदुनि जे न्याणीअ जे कोर्ट जे निकाह ते, सिंध के मथे ते खणंदड़ ते गूंगा शैतान छो आहिनि? उहे सीमा जखराणी जे मामले ते आवाज़ छो नथा उथारनि?
मां शिकारपुर जहिन अजीम इज्तिमा मां एक दफ़ो बीहर रियासती इदारनि खां, अफ़वाज पाकिस्तान खां, वज़ारत दाख़िला ख़ारिजा खां, सिंध हुकूमत खां सवाल करण थो चाहियां त सीमा चखराणीअ जे मामले खे वाइको थियणु घुरिजे त इहा औरत सिंध मां कीअं वई, इन मज़हब कीअं मटायो, इहा हिंदू कीअं बणी, इहा हिंदुस्तान कीअं पहुती आहे। फौरी तौर ते इनके पाकिस्तान वापस आंदो वञे, अदालत जे अंदर इन जो केस हलायो वञे ऐं शरीयत जे मुताबिक़ इनके मुर्तद थियण जी सज़ा ॾिनी वञे।